खबर शामिल कंदासीं सखर मां पुराने सखर जी वाटर सप्लाई पानी जी पाइपलाइन 16 इंच 3 फुट टुटी पई। पुराने सखर जो अधु इलाको पीअण जे पाणीअ खां महरूम। शदीद गर्मी सबब प्रवासी पाणीअ जे फुड़े जा प्यासा बणिजी विया। मस्जिदनि अंदर पाणीअ जे खोट सबब निमाज़ी बि परेशान। म्यूनिसिपल कारपोरेशन जो अमलो गायब पाइप लाइन जो कम रोड़े जो शिकार थी वियो आहे। वाटर सप्लाई जी पाइपलाइन जी मरम्मत न थियण सबब पुराने सखर जा केतिराई इलाका भोसलाइन, पीर मुराद शाह रोड, नुमाइश ग्राउंड, न्यू पिंड, चुवंटा पड़ समेत 50 खां वधीक मोहल्ला ऐं पाड़ा पाणीअ खां महरूम थी विया आहिनि। ज़िले इंतजामिया रवासियुनि खे पीअण जो पानी मुहैया करण में मुकम्मल नाकाम थी वही आहे। खबर शामिल कंदासीं गड़ी खेरो मां नेशनल पीपल्स मूवमेंट तालका डॉक्टर्स कोरोना वायरस खिलाफ अगेन लाइन ते विढ़ंदड़ डॉक्टर के मुबारकबाद ऐं खिराज तहसीन पेश कयो वियो। जन डॉक्टरनि खे खिराज तहसीन पेश कयो वियो। उन्हनि में एमएस सिविल अस्पताल जो डॉक्टर महमूद रियाज़ मंगी, अगुणो एमएस डॉक्टर कुर्बान अली लांगा, डॉक्टर रमेश लाल, डॉक्टर आसिफ अली लगारी ऐं ॿिया शामिल हुआ। उन मौके ते ज़िले जनरल सेक्रेटरी जबार सिंधी ऐं तालका सदर गुल मुस्तफ़ा जमाली ऐं ॿियनि चयो त कोरोना वायरस सॼी दुनिया में तबाही मचाए छॾी आहे। असांजा पाकिस्तानी डॉक्टर बि फ्रंट लाइन ते बीठा ऐं पंहिंजे क़ौम सां ॾुख जो इज़हार कयो। असां अवामी तहरीक जी तरफ़ खां अज़ीम खेरो में कम कंदड़ सभिनी डॉक्टरनि खे खिराज तहसीन पेश कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।